काज़ी अहमद भरिसां जानियुनि सां हादसो पेश आयो जंहिंमें 6 ॼणा फौत थी विया ऐं 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॾिसूं था ही रिपोर्ट। सिंध में रोडनि जी हालत ख़राब हुअण सबबि हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। काज़ी अहमद भरिसां ॾारींदड़ हादसो पेश आयो। जानियुनि सां भरियल डाटसन कल्टी थियण सबबि 6 ॼणा फौत ऐं औरतुनि समेत 20 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। क़ौमी शाहराह ते अलमदार चौक भरिसां जानियुनि सां भरियल डाटसन खे ट्रालर टकर हयो। हादसे जे नतीजे में 6 इंसानी जानियूं विञाइजी वयूं, जिन ते ॿारनि ऐं औरतुनि समेत 20 ॼणा धकी थी पिया। फौतियुनि में गफूरा, आबिद सोलंगी, अली गुल, अफसाना सदोरो, रसूल बख्श सोलंगी तौर सुञाणप कई वई। ज़ख़्मियुनि में शाज़िया, आमना, अयाज़, आसत, दिलबर बगी ऐं ॿिया शामिल आहिनि। हादसे बैदि लाश ऐं ज़ख़्मियुनि खे काज़ी अहमद इस्पताल मुंतक़िल कयो वियो। 10 खां वधीक ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी हुजण करे खेनि नवाबशाह मुंतक़िल कयो वियो। अफ़सोसनाक हादसे बैदि शादी जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वयूं। सोलंगी बिरादरी जी ॼञ दौलतपुर भरिसां ॻोठ बच्चो राहू ठकरंड वञी रहिया हुआ। साणनि हादसो पेश आयो। हादसे बैदि काज़ी अहमद पुलिस ट्रालर ड्राइवर खे गिरफ़्तार करे ट्रालर खे पंहिंजी तावील में वठी छॾियो।